गंबट में अफ़सोसनाक ख़बर है। अवां सां शेयर कयूं पिया। मोहम्मद सलीम हुजण जी रिपोर्ट मुताबिक़ त गंबट लॻ राणीपुर क़ौमी शाहरा टूल प्लाज़ा भरिसां मोटरसाइकिल खे तेज़ रफ़्तार टालर जो टक्कर, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार अहमद प्रवासी ॿ औरतूं मुस्मात सोणी खातूं ऐं हमीदा खातूं गूंदल थॾे ते फ़ौत थी वियूं। इतला ते हद जी पुलिस हादिसे वारे हंधि पहुची ड्राइवरनि खे टालर समेत तहवील में वठी छॾियो। फ़ौतनि जे मड़नि खे राणीपुर रूरल हेल्थ ते मुंतक़िल कया। लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले किया। लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। गंबट में अफ़सोसनाक ख़बर है। अवां सां शेयर कयूं पिया। गंबट लॻ राणीपुर क़ौमी शाहरा टूल प्लाज़ा भरिसां मोटरसाइकिल खे तेज़ रफ़्तार टालर जो टक्कर, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार अहमद प्रवासी ॿ औरतूं मुस्मात सोणी खातूं ऐं हमीदा खातूं गूंदल थॾे ते फ़ौत थी वियूं। इतला ते हद जी पुलिस हादिसे वारे हंधि पहुची ड्राइवरनि खे टालर समेत तहवील में वठी छॾियो। फ़ौतुनि जे मड़नि खे राणीपुर रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल किया। लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले किया विया। लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो।